नाज़िन तालुके दौड़ जे यूसी जमाल शाह जे ॻोठ अब्दुल्ला शाह में संदसि मुड़स असगर मशहूरी पारां बेदर्दी सां क़त्ल कयल ॻुराड़ी ज़ालिम अस्मात हसीना मशहूरी जे वारसनि पारां संदसि भाउ अली असगर मशहूरी, माजिद मशहूरी, शाहिद मशहूरी, नज़ीर मशहूरी, मंज़ूर मशहूरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे संदसि भाउ अली हसन मशहूरी दाहियो त मुंहिंजी भेण हसीना जी शादी जवाबदार असगर मशहूरी सां थियल हुई, जॾहिं त औलाद न थियण जे करे असगर मशहूरी ॿी शादी कई, जॾहिं त हाणे मुंहिंजी भेण उमीद सां हुई, लेकिन संदसि मुड़ुस असगर मशहूरी पंहिंजी ॿी घरवारी जे चवण ते पंहिंजे साथी ख़ादिम मशहूरी सां गॾिजी मुंहिंजी ॻुराड़ी भेण खे क़त्ल करे ॿिटो क़त्ल कयो आहे, जेको असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। हुन चयो त पुलिस संदसि मुड़ुस असगर मशहूरी खे गिरफ़्तार कयो आहे, लेकिन जेके असां संदसि भाइरनि जा नाला पुलिस खे ॾिना आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे, रिश्वत वठी नाला FIR मां कढी छॾिया आहिनि। हुन चयो त असां ग़रीब आहियूं, ॿिया जवाबदार आज़ाद हुजण जे करे असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुन मुतालबो कयो त मुंहिंजी भेण हसीना मशहूरी जे खून सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो।